नाज़रीन, हिंगोरजा में जीएस सिंध महाज़ पारां नंढे खंड जे अज़ीम इनक़िलाबी सूर में सैयद सबक़तुल्लाह शाह सूर्य बादशाह जी वरसी मल्हाई वई। इन जा तफ़सील सुनता अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट में। वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो हणंदड़ अंग्रेज़ साम्राज्य सां मुहाॾो अटकाईंदड़ शहीद सूर्य बादशाह जी 79 वरसी ऐं 1 यूनिट टुटण जे गोल्डन जुबली जे हवाले सां हिंगोरजा में जीएस सिंध महाज़ अब्दुल हक जोड़ेजो ग्रुप पारां जलसो कोठायो वियो, जंहिंखे जीएस सिंध महाज़ जे मरकज़ी चेयरमैन अब्दुल हक जोड़ेजो, सिंध सहाफ़ी संगत जे मरकज़ी वाइस चेयरमैन मोहम्मद बचल हिंगोरो, जसकम अॻवान सैयद बशीर शाह, सहाफ़ी इत्तेहाद खैरपुर जे सदर ग़ुलाम हुसैन चांग, एडवोकेट नूर मोहम्मद तुन्यो, डॉक्टर नज़ीर खोखर, सास अॻवान जाम मोहब्बत अली सातो, मोहसिन सोलंगी, उल्फत सातो ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं उन्हनि अॻवाननि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं सूर्य बादशाह जिन जे लाइ चइबो आहे त ॼमंदे ई जाम हुया, जेको किरदारु 12 सालनि जी उमिरि में मज़ाहमत करे उन जो कद बत आसमान खे छूंदड़ आहे। अंग्रेज़ साम्राज्य दुनिया जो वॾो हिकिड़ो अजगर साम्राज्य हो, जंहिंजी दुनिया जे 3 संदे हुकूमत हुई। उन जे बावजूद बि सिंध जे हिकिड़े नंढड़े ख़िते मां 2-3 ज़िलनि जे इलाइक़े मां एॾी वॾी तहरीक जो उभरण इहो सूर्य बादशाह जो पंहिंजे उन दौर में कमाल हो ऐं इहो तमामु वॾी तंज़ीम हुई, जंहिंमें उन ज़माने में बि औरतुनि जो एॾो किरदारु हो। उहो हिकु आम माण्हू न हुयो, पर उहो सिंध धरती जो अज़ीम उहो पुटु हुयो, जेको अंग्रेज़ साम्राज्य सां विढ़ंदे विढ़ंदे पंहिंजी धरती माउ ख़ातिर जंग विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी वियो। हुनजी जेतिरी तारीफ़ कजे उहा घटि आहे। आउं सम्झां थो हिकु पासे सूर्य बादशाह ऐं ॿिए पासे भगत सिंह जी या गोरीला वेड़ ही जंहिं अंग्रेज़नि खे मजबूर कयो, जो अंग्रेज़ पंहिंजे मुल्क खे बचाइण लाइ भॻा। क़ौमी हीरनि जी जिन में पीर सबतुल्लाह अहम जाइ वालारे थो, त जे क़ौमी हीरनि जूं जीअं सिंध महाज़ हिकिड़ो बाक़ाइदे 2003 खां वरसियूं मल्हाए थो, त उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त उन्हनि माण्हुनि जी जिदोजहद खे सलाम पेश कजे। उन सां गॾोगॾु उन्हनि जी जिदोजहद मां अॼु जे जिदोजहद जे लाइ उत्साह बि वठिजे, सबक़ बि वठिजे, रहनुमाई बि वठिजे। सूर्य बादशाह हिकु दलेर ऐं बहादुर इंसान हो, जंहिं पंहिंजी धरती जी ख़ातिर जान जो नज़रानो त ॾेई छॾियो, पर जेको आहे ग़ुलामी क़बूल न कई। उन अंग्रेज़नि सां जेको आहे वॾी जंग कई, उन जेको काफ़ी आफरूं मिलियूं त तव्हां इन तो जंग न कयो, असां लड़ाई न कयो त असां तव्हांखे जेको आहे लक़ब ॾींदासीं। इन्हनि सभिनी लक़बनि खे ठुकराए हुन जेको आहे पंहिंजी शहादत माणी। हीअ शहादत हुनजी जेका आहे तमामु जेको आहे हिनमहिल ताईं जेको आहे हुनजी शहादत जेकी क़ुर्बानी आहे हिनमहिल ताईं जेकी ॻाई पई वञे। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़, हिंगोरजा।